तव्हांखे रब मना कई आहे, तव्हांखे रब रोकियो आहे त तव्हां इन मज़ा न खाइजो। मा नहाकुमा रब्बुकुमा अन तिलकुमा शजर, तव्हांखे रब इन वण खां न रोकियो हो इन ॻाल्हि जे करे, मगर ही रब खे डपु थी पियो हूंदो चए शैतान। असांजो रब खे डपु न आहे, रब खे डपु जॾहिं रब जे वलियनि खे डपु कोन्हे त रब खे डपु छाजो आहे? वलियनि खे ख़ौफ़ न आहे, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, जेके रब जा पाना आहिनि। जॾहिं आबिद खे डपु कोन्हे त महबूद खे डपु कहिड़ो आहे, कासिद खे डपु कोन्हे त मक़सूद खे डपु कहिड़ो आहे, मरबूब खे डपु कोन्हे त रब खे डपु कहिड़ो आहे, जॾहिं माने वलीअ खे डपु कोन्हे त मालिक खे डपु कहिड़ो आहे। शैतान जे रब तव्हांखे झलियो इन जे करे रब खे डपु थी पियो हो त मता इन मां खाइनि, पोइ या मलाक थी पवंदा या हमेशह जन्नत में वेठा हूंदा। हा, इन जे करे हज़रत बीबी हवा सां सादा दिल औरत दिल में सोची अला ॻाल्हि कीअं अचे थी पियो, कणक जे दाणे खे पटे अधु पाण थी खाए, अधु हज़रत आदम खे थी ॾे। कणक जे दाणे में विच ईअं संधा निशान अब आहे न, तव्हां सारियूं घर कणक ॾिठी रहंदो, हा विच में निशान आहे। इहो छो जो बीबी हवा जो चको हयूं त अधो थी पियो, अधु पाण खाधई, अधु हज़रत आदम खे ॾिनई। हाणे मूंखे ॿुधायो, हज़रत आदम से जन्नत मां निकितो, बीबी हवा जन्नत मां निकिती, शैतान जेको दर ते रुनो थिए पे, ॿुधायो सजन हो या दुश्मन? ख़ैर खाह या बद खाह, पराओ या पंहिंजो, दिल्ली अदावत वारो हो या न हुयो न? रुनई त सही, रुनई त सही। ही बि वीचारा रंदा आहिनि, रंभाड़ कंदा आहिनि, ॾाढियूं कंदा आहिनि त माण्हू चवनि ॾाढो ॾुख अथनि, किथे बील किराए ते वठजनि, किथे ओॾ पैसनि ते वठजनि, किराए ते। ओ रब हिदायत जी अदा भला जो कुझु कनि कंदा रहनि, इन्हनि जो मुक़दर आहे, पर ख़ुदा जे नाले मुहम्मद आका जे नंग खे ॾिसी तूं पंहिंजे ईमान खे बचाए। खाओ पंहिंजे अक़ीदे खे क़ाबू रख, पंहिंजनि खे क़ाबू रख, एतक़ाद खे संभाल, अक़ीदे खे संभाल, ईमान खे संभाल, मुहम्मद मुस्तफ़ा वारे इश्क ऐं प्यार खे संभाल। ईअं न थिए जो इन दोस्ती जे करे मुंहिंजो मदनी सोनो नाराज़ थी पवे। साईं फरमाईंदा अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ूहुम गरज़न मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम वमन आज़ाहुम फ़क़द आज़ानी वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह। नबी फरमाता अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो। मुंहिंजे सहाबनि जे बारे में मूंखां बाद उन्हनि खे निशान बनायो, उन्हनि ते तव्हां तीर न चलायो, उन्हनि खे तव्हां बरोबर बदशद न चओ, ख़बरदार थियो। जे उन्हनि सां मुहबत रखी त मूं सां मुहबत रखी, जे उन्हनि सां बोज़ रखियो त मूं सां बोज़ रखियो, जे उन्हनि खे ईज़ायो त मूंखे ईज़ायो, ऐं जे मूंखे ईज़ायो त ख़ुदि ख़ुदा खे ईज़ायो। अल्लाह जी ज़ात बरकत खां डिॼो मुस्लमान, अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ़ रखो। अल्लाह ताला असांखे ॾस ॾिनो वापार जो, कहिड़ो वापार आहे? प्यारो वापार आहे, प्यारी तिजारत आहे, जंहिंमें जन्नत ई जन्नत आहे, जहन्नम खां छुटकारो हिन जा। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। छा मां तव्हांखे अहिड़ो वापार रसां, अहिड़ी तिजारत रसां जेका तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां छॾाए। मुंहिंजा मोला छा आहे जो वापार से कयूं? हमें तो तुमिनून बिल्लाह, अल्लाह ते ईमान आयो, अल्लाह जे रसूल ते ईमान आयो, व तुजाहिदून फी सबीलिल्लाह, ऐं अल्लाह जे वाट में जिहाद कयो। हाणे यादि रखो, जिहाद वॾे शान वारी शइ आहे, जिहाद तमामु प्यारी शइ आहे। नबी सुने जो हदीसूं ॿ टे ॿुधो, साईं फरमाता इन फिल जन्नत मिअत दरजतिन अअद्दहा अल्लाह लिल मुजाहिदीन फी सबीलिल्लाह। जन्नत में 100 दर्जा आहिनि, उहे दर्जा रब साईं उन्हनि जे लाइ तयारु कया आहिनि जेके अल्लाह जे राह में जिहाद कंदा आहिनि। मुंहिंजा साईं उहे दर्जा केॾा आहिनि? हमेशा मां बैन दरजतैन कमा बैन समाए वल अर्द, हिकु दर्जो ॿिए खां एतिरो बुलंद आहे जो ज़मीन खां आसमान बुलंद। इहो आहे हिकिड़ो दर्जो। 100 दर्जा अल्लाह ताला मुजाहिदनि जे लाइ जन्नत में तयारु कया आहिनि जेके रब जे वाट में जिहाद कंदा आहिनि। ॿी हदीस मुंहिंजे साईं जी, हमेशा ला युक़लम अहदुन फी सबीलिल्लाह, उहो बि रब जे वाट में फटबो आहे, ज़ख़्मी थींदो आहे। अल्लाह जे राह में मैदान में लड़ंदे विढ़ंदे उनजे जान ते तलवारूं लॻंदियूं आहिनि, तीर लॻंदा आहिनि, ज़ख़्म थींदा आहिनि, फट
थींदा आहिनि। मुंहिंजे हबीब सोने फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उन मुजाहिद जे फटनि मां ताज़ो ताज़ो रत पियो निकिरंदो। इल्ला वजा यौमल क़यामत वजरहु यसाब दम्मा अल्लाउन लौन दम वरीहु रीहुल मिस्क। हबीब तो फरमाए उन्हनि जे फटनि मां ताज़ो ताज़ो रत पियो निकिरंदो, खून जा फुआरा था निकिरंदा, पर रंग रत जो हूंदो ऐं बूए मुश्क जी हूंदी। एतिरो मुजाहिदनि जो शान आहे जेके रब जे वाट में जिहाद था कनि, अल्लाह जे लाइ लड़नि था पिया, विढ़नि था पिया। जिहाद कई क़िस्म आहे। हिकिड़ो जिहाद इहो बि आहे जो ज़ालिम बादशाह खे हक़ चइजे, ज़ालिम खे सोने हबीब जी हदीस में अफ़दलुल जिहाद कलमत हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइन। भले में भलो जिहाद आहे ज़ालिम खे हक़ चवण। यज़ीद ज़ालिम ॻाल्हि यज़ीद हुसैन हक़ चयो, हुसैन हक़ जे लाइ मैदान में आयो आहे। हुसैन सुणे ते ज़ुल्म थिया आहिनि, सितम थिया आहिनि, तकलीफ़ूं थियूं आहिनि, ईज़ा थिया आहिनि। हिकिड़े पासे ही मुजाहिद आहे जेको जिहाद थो करे ऐं होॾे कुदरत इम्तिहान पई वठे त सब्र करे थो या न। इहे सभई मक़ाम अल्लाह ताला खे हज़रत हुसैन खे ॾियणा हुआ। इन जे करे हुसैन सुणे खे मैदान में आंदो वियो। हज़रत इमाम हुसैन जो शान ॿुध। हुसैन जे शान खे मां जेतिरो बयान कयां ओतिरो थोरो, जेतिरो बयान करो ओतिरो थोरो आहे। हज़रत इमाम हुसैन पंहिंजे शान खे रब्बुल आलमीन बुलंद बनायो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा बयान फरमायो आहे, बाब अली अल मुर्तज़ा बयान कयो आहे, अम्मा ख़ातून जन्नत बयान कयो आहे। जहिड़े लिहाज़ सां निहार हुसैन शान ऐं शान सां भरपूर लॻो। अब आहे या न? चयो त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मूं मझाए ऐं मां हुसैन मझाया। तफ़सीर लिखंदा, हदीस जा शरह लिखंदा था हुसैन मिन अक़रबाई। हुसैन मुंहिंजे मिटनि मझो आहे, मां हुसैन जे मिटनि मझाया। हुसैन खे मूं ते नाज़ आहे, मूं मोहम्मद खे हुसैन ते नाज़। एतिरो शान हज़रत इमाम हुसैन जो। हिकु दफ़े नबी पाक जी ज़ात बरकात हज़रत इमाम हुसैन खे सॾीनि था, सॾे ऐं ॿिन्ही ॿारनि खां वठनि था, मथे छिकीनि था। हुसैन पंहिंजा पेर नबी पाक जे बुकनि जे मथां रखिया आहिनि, वरी छिकीनि था। हुसैन पंहिंजा पेर नबी जे गोॾनि ते रखिया आहिनि, वरी छिकीनि था। हुसैन पंहिंजा पेर नबी जे चेर जे बराबरि रखिया आहिनि। हुसैन सोने जो नबी जे मुंहं जे साम्हूं आयो आहे। हुज़ूर पंहिंजी ज़ुबान कढी आहे। हुसैन मुंहिंजे मोहम्मद आका जी ज़ुबान चूसी आहे। अल्लाह साईं मोहम्मद अल्लाहुम्मा ए मुंहिंजा रब इन्नी उहिब्बुहु। मुंहिंजा साईं मुंहिंजी हिन सां मुहबत आहे, हिन सां मुंहिंजी तूं बि इन सां प्यार रखजा। इन सां त प्यार रख, पर जेको इन सां प्यार रखे उन सां बि प्यार रखजा। हा उहो सही प्यार हुजे। उन हज़रत यूसुफ जे भाइनि वारो रण न, या होॾे शैतान वारो मकर वारो ठगी वारो रण न। सही मोहब्बत जंहिंखे हुसैन सां हुजे उहे केर आहिनि? उहे अहले सुन्नत वल जमाअत वारा। अरे तकबीर, अल्लाह अकबर, अरे रिसालत, अरे तकबीर। अहले सुन्नत वल जमाअत वारा आहिनि जिनखे अल्लाह ताला ॿिन्ही टोलनि सां प्यार कयो आहे। असहाबनि सां बि असांखे प्यार आहे, मोहम्मद आका जे बचड़नि सां असांखे प्यार। जेको सुन्नी शार बयान फरमायो आहे, मैं तो सिद्दीक हम चुका बा उमर दर तवाफ उस्त। सिद्दीक काबे वांगुर, हजरत उमर तवाफ वांगुर। सिद्दीक हम चुका बा उमर दर तवाफ उस्त। उस्मान आबे जमजम अली हज अकबर। अल्लाह या रसूल अल्लाह हक बचाया। सिद्दीक हम चुका बा उमर दर तवाफ उस्त। उस्मान आबे जमजम अली हज अकबर। सिद्दीक काबे वांगुर, उमर तवाफ वांगुर, उस्मान आबे जमजम वांगुर, हजरत अली हज अकबर वांगुर। चइनी सां प्यार, चइनी सां ऐं जंहिंजो प्यार आहे तंहिंजो बेड़ो पार। सिद्दीक काबे वांगुर ऐं उमर तवाफ वांगुर, उस्मान आबे। पर जे काबो न हुजे त हज थींदो? तवाफ न करे त हज थींदो? ॻाल्हाए थींदो? आबे समझो बि काबे सां मुतसिल आहे, जंहिंजे पिण जे करे बीमारियूं दर्द लही वेंदा आहिनि। इहे टई मञी थो पर हिनखे अलीअ जे मुहबत वारो हज अकबर नसीब थींदो। तवाफ बि कोन कंदो, काबो बि कोन्हे,
आबे ज़मज़म भी न आया हज अकबर वारो थी सघे तो ॻाल्हायो। हज अकबर तरह थींदो जॾहिं काबो बि हुजे, आबे ज़मज़म बि हुजे, तवाफ बि हुजे, मकाम इब्राहिम हुजे, ज़रूरी जायूं हुजनि। उहे आहिनि त हज आहे, जे न आहिनि त हज न आहे। अल्लाह जे प्यारे फरमायो त सिद्दीक़ जी मुहबत खे काबे वांगुरु सम्झो, उमर जे मुहबत खे तवाफ वांगुरु सम्झो, उस्मान जे मुहबत खे आबे ज़मज़म वांगुरु सम्झो। इहे टई पैदा कर तॾहिं तोखे अलीअ जे मुहबत वारो हज अकबर नसीब थींदो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या अली। दोस्तों समझो खुदा जी ज़ात बरकात शुक्र कयो सुनियो क़यामत ते ॾियारे असांजे मथां केस न हूंदो। छो अल्लाह जे तौहीद खे मञण वारा असां आहे या न ॻाल्हायो। रब हिकु आहे न, मथे थो ॾिसां, रब हिकु आहे न। यादि रखो हिकु ॼण अली अलाह, अली अलाह। अरे बेअकुल अली अल्लाह जो प्यारो आहे, अल्लाह न आहे। अल्लाह शहीद न थींदो आहे, अली शहीद आहे। अल्लाह खे औलाद कोन्हे, अलीअ खे औलाद आहे। अल्लाह खे ज़ाल कान्हे, अलीअ जी ख़ातून जन्नत ख्वार आहे। अल्लाह जो किथे कुब्बो या मज़ार कान्हे, अलीअ जी शाही नजस में मज़ार आहे या न। पोइ अलाह कीअं? या जहालत आहे, यो कुफ्र आहे, यो शिरक आहे, ईमान जी पार पटणी आहे। अल्लाह हिकु आहे, न उन जो ज़ात में सिफ़ात में मट सानी शरीक आहे। ॻाल्हाए खुदा हिकु आहे, सभु ॻाल्हि खुदा हिकु आहे। बेटा इसने बयान फरमायो हमें तो चा तू अल्लाह हिकिड़ो ॿी वाई मसख, चा तू अल्लाह हिकिड़ो ॿी वाई मसख, लिखियो वेठी लिखो अखर इहो ई मन में। रब हिकु आहे, रब जी ज़ात आहे, बरकात हिकु आहे, उन सां केरु मट शरीक साणी कोन्हे को। असां रब जे तौहीद मञण वारा सुन्नी, रब जे रबीअ जे रिसालत खे मञण वारा सुन्नी, असहाब जी अदालत खे मञण वारा सुन्नी, इमामनि जे शहादत खे मञण वारा, औलिया जे विलायत खे मञण वारा सुन्नी आहियूं। इहे सभु असांजा अल्लाह ताला सही इत्काद कया आहिनि। क़यामत ते ॾियारे हिकिड़ा माण्हू हूंदा जेके रब खे न मञण वारा, उन्हनि ते रब जे तौहीद इनकार जो केस हूंदो। ॿिया नबियनि खे न मञण वारा, उन्हनि ते रिसालत इनकार जा केस हूंदा। ॿिया सहाबनि खे न मञण वारा, उन्हनि जे मथां सहाबनि जे तौहीद जा केस हूंदा। ॿिया इमामनि खे न मञण वारा, उन्हनि जे मथां इमाम जे न मञण जा केस हूंदा। ॿिया वलीअनि खे न मञण वारा, उन्हनि ते वलीअ जे न मञण जा केस हूंदा। हिननि सभिनी जे मथां केस हूंदा। सुन्नी तुंहिंजे मथां बेइज़ती वॻाइण वेस हूंदा। यार मां इहे ख़ुदा जो कसम न, इहे सभई असांजा साणी हूंदा, असांजे हथ में कौसर जा पाणी हूंदा। हिननि खे भंग हूंदी जेका क़यामत में मिलंदी कान। अॻे भुट्टे साहब मरहूम जे दौर में जो ऐलान थियो त भंग चरसो बंदि, त दरवाज़े जे गिरख खां ॼाणे वठो छिगार हुजे न एॾो लाचार। हा झाली न पियो मौलवी साहिब बुटड़ी आहे, पियो त ख़बर पए न। केरु घर वारी खां कका तूं ज़ाल खे माफ़ी ॾेई रहंदो आहे, केरु बेज़ार थिए थी ज़ाल खां। अल्लाह ताला शल पनाह में रखे। क़यामत ते ॾिहाड़े सुन्नत जमात वारो तव्हां शुक्र कजो, हाणे बि शुक्र कयो जो रब जी तौहीद असां वटां, मुहम्मद आका जी मुहबत असां वटां, असहाबनि जो प्यार असां वटां, इमामनि जी हुब असां वटां, वलीअनि उलमा जो अदब असां वटां, नबी जे बचन जी तज़ीम असां वटां। असां वटि गिला आहे कान का, होॾे गिला ऐं गार आहे, हेॾे हुबे मुहम्मद मुख़्तार। छाजी असांखे ॻणती आहे, छाजो असांखे फिक्र आहे? सिर्फ़ु मज़बूत रहो, क़ाइम ऐं दाइम रहो, पका रहो। दॿल पोइ ते हटनि त हटी वञनि, मुहम्मद जा ग़ुलाम तव्हां पोइ ते न। हा ॻाल्हि बि कयमि जिहाद जी, अफ़्ज़ल जिहाद कलमत हक़िन, भले में भलो जिहाद आहे कलमो हक़ जो चवण। मुंहिंजे हुसैन सोने भलो जिहाद कयो। यज़ीद बेदीन, हाणे यज़ीद जे तारीफ़ में किताब निकिता आहिनि, केॾा वञिजे साईं। यज़ीद जा हामी जिन खे वहाबी सरबो आहे। छा सरबो आहे? वहाबी। इहे यज़ीद बी टोलो आहे। हिकिड़ो किताब आहे जेके ॿ बीहनि वहाबिन मुअल्लिबिन सहियूं कयूं आहिनि, उन में लिखियो छा वियो आहे त यज़ीद हक़ जो इमाम। उन में लिखियो छा वियो त यज़ीद हक़ ते, उन हक़ चवण वारे जे ताईद में 22 वहाबिन मुअल्लिबिन सहियूं कयूं आहिनि। हाणे ॿुधायो ख़ुदा शल पनाह में रखी। हिकिड़ा हुसैन जे दुश्मनी में
तबाह थिया, हिकिड़ा सहाबनि जे दुश्मनी में तबाह थिया। शुक्र कर सुन्नी जो मोहम्मद जा प्यारा सभई तो ते राज़ी थी। मुझे आका इनामदार जो शान आहे, मुझे मोहम्मद जे बचन जो शान आहे, हज़रत इमाम हुसैन जो शान पे ते बयान कनि। नबी पाक जी ज़ात आहे बरकत जो प्यारो हज़रत अमीर उमर सब तो रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो फारूक आज़म जो साईं दवा में उमर जी आका। शैतान तुंहिंजे पाछे खां भॼंदो आहे, शैतान तुंहिंजे कंहिंखां भॼंदो आहे? शैतान भला हज़रत उमर खां केरु भॼंदो? मतलब हदीस जो ॾाढा ॻाल्हाए, मतलब हदीस जो हज़रत उमर खां केरु भॼंदो? इन शैतान यफिर मिन ज़िल्लिक या उमर, उमर तुंहिंजे पाछे खां शैतान ॻाल्हाए भॼंदो आहे। उनखे लॼ थींदी आहे जॾहिं फारूक जो नालो ईंदो आहे त ख़ुदा जो कसम आहे हज़रत अमीर उमर साईं एतिरो न बि राज़ी आहे जो जॾहिं मुस्लमान थो थिए हज़रत अमीर उमर मुहम्मद आका दुआऊं घुरी उमर खे घुरायो आहे। मुसलमान तो थे अल्लाह जो हबीब आहे, हबीब जो प्यारो आहे हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला ने। जॾहिं मुसलमान सां जिब्रील ही आयो आहे, साईं था पुछनि जिब्रील आहे मुंहिंजे उमर जो आसमान में छा मुआमलो? चए थो क़िबला जेतिरो वक़्तु हज़रत नूह नबी पंहिंजे क़ौम में रहियो हो, यानी 950 साल, एतिरो अरसो जे वेही मां तुंहिंजे दरबार में राति ॾींहुं उमर जूं नेकियूं बयानु कयां। ए 950 साल खुटी वेंदा, उमर जूं नेकियूं न खुटंदियूं। भला ॾे ख़बर उमर जो मुसलमान थियो आहे, इन जो आसमान नतीजो कहिड़ो आहे? ॾिसो क़िबला खे लक़द इस्तबशर अहल समाए बिइस्लाम उमर, उमर मुसलमान थियो आहे, आसमान वारनि ईद मल्हाई, आसमान वारनि ईद मल्हाई, सभु चरिया हुआ, सभई तो वांगुरु न शया छा? नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक जो भुलिजी थे ईद किथे मल्हायो। ख़ुदा फरमायो ओ मलाइको आसमान में रहण वारो, पहिरें ॿिए टे चोथे पंजे छहे सते आसमान जा बाशिंदो, बैतुल मअमूर जे ताफ़ करण वारो, अर्श खे कुल्हा ॾियण वारो, अॼु तव्हां ख़ुशी मल्हायो जो मुंहिंजे मोहम्मद जो सिपाही उमर मोहम्मद जे दरबार में पहुची वियो। ऐं हाणे उन जे क़ाबिल हज़रत अमीर उमर साईं जो दौर आहे, फुतूहात जो माल आयो, जंगियूं कयूं अथनि, उतां सामान हथायो आहे। हज़रत अमीर उमर सामान जो ढेर करायो आहे, असहाब इकराम खे विरहाए ॾींदा हुआ, मुजाहिदनि खे विरहाए ॾींदा हुआ, यतीमनि ग़रीबनि खे विरहाए ॾींदा हुआ। उहो जंग जो सामान विरहाइबो हो। हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन आया। हज़रत इमाम हसन खे फरमायो बाबा तोखे घणो ॾियां? चईसि मूंखे 1000 दिरहम ॾियो। हज़रत उमर 1000 ॾिना। हुसैन भॼी आयो, ओ अमीर उमर मूंखे बि 1000 ॾे। साईं उनखे 1000 ॾिनो, 1000 हज़रत इमाम हसन खे, 1000 हज़रत इमाम हुसैन खे। पुछा हज़रत उमर जो फर्जंद अब्दुल्लाह बिन उमर आयो, बाबा मूंखे बि ॾियार, उनखे 500 थो ॾे। चए थो बाबा जंग जे मैदान में मां विढ़ियो आहियां, मैदान कारज़ार में मां लड़ियो आहियां, ही त ॿई शहज़ादा विढ़िया बि कन्हे के, जंग जे मैदान ते हलिया बि कन्हे के, लड़ाई बि कान कई अथनि। पोइ इन्हनि खे 1000 मिलियो आहे, मूंखे 500 मिलिया आहिनि। हज़रत अमीर उमर जलाल में अची थो वञे, ऐं अब्दुल्ला ज़ुबान खे बंदि कर, इन्हनि जहिड़ी जीजल मां कढी ॾेखार त कहिंजी अल्लाह या रसूल अल्लाह हक़ चार यार इन्हनि जे अम्मा जहिड़ी अम्मा त कढी ॾेखार। अब आहे कंहिंजी अम्मा? ॾारायो आहे कंहिंजी जीजल मां हसन हुसैन जी अम्मा जहिड़ी। वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी। फातिमा ज़हरा जंहिंजे शान जे अॻियां इज़त अज़मत जे अॻियां अकुल हैरान आहे। हज़रत अम्मा खातून जन्नत ऐं हज़रत अली अल मुर्तज़ा निकाह तो थिए, दुनिया जो अजीब नज़ारो लॻो। रजब जो महीनो आहे, निकाह थिए छो कंहिंजो सईदा खातून जन्नत जो, जेका नबी साईं जी नंढे में नंढी न्याणी आहे। न्याणियूं घणियूं आहिनि जुमिले? ॻाल्हायो सुनी वियो। 4 न्याणियूं घणियूं आहिनि? क़ुरान चए थो 4, सीरत चए थी 4, हदीस जा किताब चवनि था 4, सुन्नी तारीख़ वारा लिखनि था 4, ख़ुदि शीयनि जा किताब लिखनि था मोहम्मद जूं न्याणियूं। न्याणियूं उसूल काफ़ी खोले ॾिसो, उन में कुलेरी लिखियो आहे त मुंहिंजे मोहम्मद आका खे हज़रत खदीजह कुबरा जेको औलाद थियो आहे, उन मां 4 न्याणियूं बयानु कयो अथई। हज़रत बीबी उम्मे कुलसूम, हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी रुक़िया ऐं हज़रत सैयदा फातिमा ज़हरा।
घणियूं न्याणियूं आहिनि? चई भला ॿुधियो ख़बर जे 4 हूं त पोइ हुननि जो एतिरो शान कोन आयो। सार बना हुननि जो एतिरो शान कोन आयो जे 4 हुयूं। उन्हनि खां पुछो त हज़रत अली जा ॿार घणा? हाँ, चौथों अली, हजरत तालिब, हजरत अकील, हजरत जाफर ऐं चौथों हजरत अली। नंढे में नंढो हजरत अली आहे, पर शान में वधीक केरु? अली। भाइरनि खां नंढो हजरत अली आहे, पर भाइरनि खां शान में वॾो बि हजरत अली आहे। भेनरनि खां उमिरि में नंढी हजरत फातिमा ऐं शान में वॾी हजरत फातिमा। जे हू पंहिंजे भाइरनि खां आहे नंढो पर शान में वॾो, अहिड़ी तरह हीअ पंहिंजे भेनरनि खां आहे नंढी पर शान में उहा त ख़ुदा जी मर्ज़ी आहे, जंहिंखे जेतिरो वॾो शान ॾे। हा, हिकिड़ो माण्हू आहे डिप्टी कलेक्टर, उनजो ॿियो भाउ डिप्टी कलेक्टर हूंदो छा रूबरू? थी सघे थो मुख्तारकार हुजे, हेड मुंशी हुजे, या हीअं घर ज़मीनदारी संभाले थो हुजे, उहो हिकिड़ो ऑफिसर आहे, ॿियो ऑफिसर कोन्हे, पर ॿाहिरि त चइबा न, या ॿाहिरि कोन चइबा? ॻाल्हाए चइबा या न? नबी संग न्याणियूं आहिनि 4। घणियूं न्याणियूं? हज़रत बीबी रुकिया, हज़रत बीबी उम्मे कुलसूम, हज़रत बीबी ज़ैनब ऐं हज़रत फातिमा ज़हरा। हे नंढे में नंढी न्याणी आहे। हज़रत अली पंहिंजे भाइरनि में नंढो आहे। इन ॿिन्ही जी शादी मुंहिंजे मोहम्मद आका खे रब जी ज़ात जो हुकुम थियो आहे। पर रियाज़ नज़र में अल्लामा मुहिब्बे तबरी रहमतुल्लाह अलैह आंदो आहे त नबी से हज़रत अली खे फरमाता, अली जी आका जॾहिं तुंहिंजी शादी पे थी त फर्शी सहाबी हुया जेके तुंहिंजा ॼाणी बणिया हा, पर 40,000 मलाइक हुया जेके रब अर्श खां मोकिलिया तुंहिंजे शादी में शरीक। घणा? 40,000 मलाइक। इन अल्लाह ज़व्वजक बिशुहूद 40,000 मलकिन लसफ़े किताब जा। अली अल्लाह ताला तुंहिंजी शादी कराई खातून सां त रब 40,000 मलाइक मोकिलिया। ये शादी में शरीक थी मथे ना अल्लाह ताला तूबा जे वण खे फरमायो, तूबा ॿुधो त बाबा, तूबा जे वण खे उनसरी अलैहिम दुर्र वल याकूत। आओ तूबा जा वण, अॼु मुंहिंजे प्यारे अली जी शादी थी आहे, दुनिया जे तख़्ते ते शादियूं थींदियूं आहिनि। उहे घोट वारा जेके पासा हूंदा आहिनि माइट, उहे खार उछलाईंदा आहिनि, किथे किथे रवाज हूंदो आहे वरी पैसा उछलाईंदा आहिनि, हूंदा न रवाज, पर शरई लिहाज़ सां पैसा उछलाइण जाइज़ न आहे, छो त इसराफ़ आहे। इसराफ़ क़ुरान पाक मना कई आहे। अल्लाह फरमायो आहे इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन, इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन। अजायो ख़र्च करण वारा शैतान जा भाइर। ख़ुदा फरमायो जन्नती हुरनि खे हुरूं अवां झोलियूं झलियो। अॼु तूं बाजे वण खे हुकुम थो कयां, उहो खार कुंजे बजाए तव्हांजे मथां मोती ऐं याकूत केराईंदो। हीअ कंहिंजी ख़ुशी ते हली हज़रत अलीअ जे शादीअ जी, हज़रत अलीअ जे शादीअ जी। हज़रत खातून जन्नत कुंवार, हज़रत अली मुर्तज़ा घोट, उन ॿिन्ही मंझा जेके बचड़ा ॼाणा हसन ऐं हुसैन प्यारा। हज़रत अमीर उमर फरमाए थो पंहिंजे पुट अब्दुल्लाह खे, अब्दुल्लाह तूं जो रीस थो करी इन जे मां जहिड़ी मां अथई। चथो न बाबा, भला इन्हनि जे नानीअ जहिड़ी तुंहिंजी नानी आहे। अब्बास हसन हुसैन साईं जी नानी केरु आहे? अबो चुप थी वियो। ही पेर हमायत कराया साईं मौली गुल हसन साहब, अञा कोन सम्झो। हज़रत बीबी खदीजतुल कुबरा, नालो पको कजो, सारे जा घर यादि कयो कि हे नाला यादि कयो वञूं काॾे। हज़रत बीबी खदीजतुल कुबरा पहिरीं पहिरीं क़ुरान हुजे मुहम्मद करीम जी। हज़रत बीबी खदीजा वॾे शान वारी आहे। हुज़ूर साईं पाण उज़ा कंदा हुआ त उन जे पारां उज़ा कराईंदा हुआ। दुनिया तां गुज़ारे वई आहे, उन खां बाद में बि नबी करीम उन जे जेके सरतियूं हुजूं अम्मा खदीजतुल कुबरा जो